अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो इन बुलेटिन में मुसागत साहब टींदी फराशा सबका बेरी का नजर हेडलाइन ते सदर आसिफ अली ज़रदारी हाई कोर्टन में एडिशनल जजन जी मुकर्रर जी मंजूरी ॾेई छॾी। कुछ एडिशनल जजन जे मुस्तकिल जज तौर तौसीक जी भी मंजूरी। नोटिफिकेशन जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट पेशावर हाई कोर्ट लाए टे एडिशनल जजन की मंजूरी। लाहौर हाई कोर्ट में 10 एडिशनल जज मुकर्रर करण की मंजूरी। सिंध हाई कोर्ट में जस्टिस खालिद हुसैन शाहानी के मुद्दे में 6 महीनन की वाद। इस्लामाबाद हाई कोर्ट में 3 नवन एडिशनल जजन उहदे जो हलफ खणी वरतो। हलफ खणंदड़न में जस्टिस अयाज शौकत, जस्टिस उमेर मजीद मलिक ऐं जस्टिस शाहरुख अर्जमंद शामिल। सदर पारा हारून अख्तर के वज़ीर आज़म जो सनअत ऐं पैदावार वारो मशीर मुकर्रर करण की भी मंजूरी ॾेई छॾी। आज़ाद कश्मीर के 2 तकन के 3 पोलिंग स्टेशनन ते ॿीहर वोटिंग कराइण जो फ़ैसिलो। LA 15 ऐं LA 16 जे तकरारी पोलिंग ते 15 अगस्त ते ॿीहर पोलिंग थींदी। 3 मरहले जी चूंडन में 2 सीटन ते PP खे सरसी हासिल। LA 14 ते कश्मीर दस्ते बाज़ू पार्टी जो सरदार साजिद इकबाल मैदान वारे वियो। हिकिड़ो वज़ीर आज़म सरदार अतीक खे पंहिंजे अबाणे तक में शिकस्त। LA 15 ते PP जो ज़िया कमर ऐं LA 16 ते नवाज़ लीग जो सरदार मीर अकबर अॻिते। LA 17 ते PP उम्मीदवार फैसल मुमताज राठौड़ जी कामयाबी जा इम्कान। सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई। रावलपिंडी में फायरिंग कंदड़ जवाबदार मारिजी वियो। सिक्योरिटी ज़रिए मूजिब मारिजी वियल जवाबदार मोहम्मद हुसैन KPK जे ज़िले खैबर जो रहवासी हो। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता चयो त पिंडी वाक़िए सां केतिरियूं ई शयूं साम्हूं आयूं आहिनि। माल रोड ते सिक्योरिटी एहलकार मथां ॾींहं ॾिठे फायरिंग कई वई। मारिजी वियल जवाबदार तहरीक इंसाफ़ जो सरगर्म कारकुन हो। आता तारड़ वधिक चयो आहे त तहरीक इंसाफ़ हमेशह तशद्दुद जी सियासत कई आहे। PTI माण्हुनि खे हथियार आणे ॾिए थी। एहतजाज जो मक़सद लाश किराइण आहे। एहतजाज जे पुठियां उन्हनि जो मक़सद अनारकी पखेड़ आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ईरान जे क़त्ल जे धमकी सबब ॻुझी उॾाम ज़रिए तुर्किया खां वापसी जो इंकिशाफ। वाशिंगटन पोस्ट जी रिपोर्ट मूजिब ट्रंप जी तुर्किया खां वाशिंगटन वापसी जी सफ़र खे ॻुझो रखियो वियो। साफ़िन खे ख़तरे सबब धुरिन जा शेड हेठि रखण जी हिदायत कई वई। साफ़ी व्हाइट हाउस जो हमलो समझी रहियो हो त ट्रंप एयरफोर्स 1 जहाज़ में आहे। कराची के नौजवान वापारी मीर रज़ा के कत्ल वाक़े की जांच जारी। मीर रज़ा के शर्ट की केमिकल जांच मुकम्मल रिपोर्ट अची वई। रिपोर्ट मूजिब मीर रज़ा के शर्ट ते लूण के तेज़ाब जूं शायदियूं मिलियूं आहिनि। वाक़े के केस की जांच में वधीक ख़ामियूं भी साम्हूं अची वयूं। वाक़े वारे हंध जी अञा ताईं जियो फेसिंग नाहे कराई वई। मीर रज़ा जे मोबाइल डेटा जो रिकॉर्ड भी हासिल न कयो वियो। जांच अख़्तियारनि जो चवणु आहे त वाक़े वारे हंध जी जियो फेसिंग अॼु कराई वेंदी। मोबाइल डेटा ऐं शकी गेस्ट हाउस जा तफ़सील हासिल करे वरिता आहिनि। जांच टीम जे मेंबर SSP अली रज़ा पारां वाक़े वारे हंध जो दौरो। PBM ने शाज़िया मरी ख़िलाफ़ मुबैना जाली डिग्री ते नाअहली जी दरख़्वास्त रद्द। सिंध हाई कोर्ट 13 सालनि खां पोइ दरख़्वास्त न ॿुधण जोॻे करार ॾेई ख़ारिज करे छॾी। अदालती फ़ैसिले में ॼाणा वियो आहे त के बि पार्लियामेंट मेंबर खे नाअहल करार ॾियण जो अख़्तियार हाई कोर्ट वटि नाहे। नाअहल करार ॾियण लाइ रुॻो आईनी दरख़्वास्त काफ़ी नाहे। अदालती फ़ैसिले में वधीक चयो वियो आहे त पटिशन्स मूजिब शाज़िया मरी पंहिंजे नाले वारी शागिर्दियाणी जी डिग्री इस्तेमाल कई। अहिड़ो ई एतिराज़ 2018 में इलेक्शन ट्रिब्यूनल में आयो हो। इलेक्शन कमीशन अहिड़ो एतिराज़ रद्द करे चुकी आहे। दादू वेझो चांडिया बरादरी जे बिंदरन वेझो अहिड़ो नौजवान मारिजी वियो। प्यारे स्टेशन थाने जे हद में दुरन वेझो अहिड़ो फायरिंग में नौजवान ज़ाहिद हुसैन चांडियो क़त्ल। मक़तूल नौजवान जो इलाज ज़रूरी कार्रवाई बाद वारसन जे हवाले। दुरन में छिकताड़ तेज़। डोकरी में नारी ऐं ब्रिया सिटी में नौजवान आपघात करे छॾियो। डोकरी जे बाईपास पाड़ी में 22 वरियनि जी पारस पुठियां मुबैना तौर पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो ॾियो जाए छॾियो। वारस मूजिब नारी घरू मामले ते मुड़ुस सां कावड़ जी ख़ुदकशी कई आहे। ब्रिया सिटी वेझो नौजवान कर्ज़नि खां तंग अची आपघात करे छॾियो। ॻोठ हंबरवा में 25 वरियनि जी अलह अबायो कलोड़ो फाओ खाई ज़िंदगीअ जो अंत हंधो। नौजवान जे वालिद हसन कलोड़ो मूजिब संदसि पुट ते 1000 रुपया कर्ज़ो जेको न ॾेई सघण ऐं गुरबत सबबु हुन आपघात कयो आहे। सिंधड़ी भरिसां क्लास जी छित जा चापुड़ धमाके सां किरी पिया। 3 शागिर्द ज़ख़्मी। प्राइमरी स्कूल काबिल खान नहड़ी जी छित जा चापुड़ धमाके सां किरी पिया। 5वीं क्लास जा शागिर्द सूरज अनीश ऐं भारत वलद गोपाल शदीद ज़ख़्मी थी पिया। स्कूल इंतज़ामिया मूजिब काफ़ी बेरात तइलीम खाते जे अफ़सरनि खे शिकायत कई आहे पर को बि अमल न पियो थिए।